जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। हुकूक सिंध मार्च रैली तहरीक इंसाफ के वाइस चेयरमैन शाह मोहम्मद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर लाड़ो पहुती है। जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। हुकूक सिंध मार्च रैली तहरीक इंसाफ के वाइस चेयरमैन शाह मोहम्मद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर लाड़ो ते पहुती, जिते रैली के अॻुवाणनि जो शानदार इस्तकबाल किया वियो। जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। तहरीक इंसाफ की हुकूक सिंध मार्च रैली शिकारपुर खां थींदी जो करमपुर लाड़ो ते पहुती है, जिते मुख़्तलिफ़ बिरादरनि के माण्हुनि पारां तहरीक इंसाफ के वाइस चेयरमैन शाह मोहम्मद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी ऐं जेके मार्च रैली में शामिल अगवान ऐं काफ़िले में शामिल जेकी शख़्सियतूं उन्हनि जो वालियाना इस्तकबाल किया। तहरीक इंसाफ के वाइस चेयरमैन शाह मोहम्मद कुरैशी पंहिंजी गाड़ी में बाहर निकरी इस्तकबाल कंदड़ अवाम जे नारनि जो हथ लोॾे जवाब ॾेई रहियो आहे।